ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, वफ़ाक़ चईनी सूबनि खे नई पॉलिसी बाबति आगाही ॾेई छॾी। वफ़ाक़ी हुकूमत जी तरक़ियाती मनसूबनि जो मयार ख़राब, वज़ीर आज़म पारां नई पॉलिसी लागू। 7 करोड़ रुपयनि खां वधीक रक़म जे मनसूबनि जो थर्ड पार्टी ऑडिट ज़रिए जाइज़ो वठण जो फ़ैसिलो। तरक़ियाती मनसूबनि में फंड घटि इस्तेमालु थियनि था ऐं बिल ठाहे पैसा वधीक वरिता वञनि था। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जॻह हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। वफ़ाक़ चईनी सूबनि खे नई पॉलिसीअ बाबति आगाही ॾेई छॾी। वफ़ाक़ी हुकूमत जी तरक़ियाती मनसूबनि जो मयार ख़राब, वज़ीर आज़म पारां नई पॉलिसी लागू। 7 करोड़ रुपयनि खां वधीक रक़म जे मनसूबनि जो थर्ड पार्टी ऑडिट ज़रिए जाइज़ो वठण जो फ़ैसिलो। तरक़ियाती मनसूबनि में फंड घटि इस्तेमालु थियनि था ऐं बिल ठाहे पैसा वधीक वरिता वञनि था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।